नाज़रीन, पूरी दुनिया वांगुरु नवाबशाह में भी थैलेसीमिया जो आलमी ॾींहुं मल्हायो वियो, जंहिंमें थैलेसीमिया जे मरीज़नि जूं ज़िंदगियूं बचाइण लाइ माण्हुनि खे आगाही ॾिनी वई। उन हवाले सां पेश आहे सामे बलोच जी ही रिपोर्ट। थैलेसीमिया हिकु अहिड़ी बीमारी आहे जंहिंमें ॿारनि जूं ज़िंदगियूं हर वक़्तु ख़तरे हेठि रहनि थियूं। थैलेसीमिया जे मरीज़ ॿारनि जो जिस्म पंहिंजो रतु नाहे ठाहे सघंदो, पर हर हफ़्ते या महीने में अतीअ तौरु मिलियल रतु खेनि चाढ़े संदनि हयातियूं बचायूं वञनि थियूं। जेकॾहिं खेनि रतु न लॻायो वञे त हू हयाती विञाए वेहनि था। उहो ई सबबु आहे जो पूरी दुनिया में थैलेसीमिया जे मरीज़नि खे रत जो अतियो ॾेई संदनि ज़िंदगियूं बचाइण लाइ हर साल आगाही मुहिम हलाई वञे थी त जीअं उन्हनि मरीज़नि जूं ज़िंदगियूं बची सघनि। नवाबशाह में बि थैलेसीमिया जो आलमी ॾींहुं मल्हायो वियो। उन सिलसिले में थैलेसीमिया पेशेंट्स वेलफेयर सोसाइटी नवाबशाह तरफ़ां डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद जी ऑफिस खां नेशनल प्रेस क्लब नवाबशाह ताईं आगाही रैली कढी प्रेस क्लब जे साम्हूं आगाही सेमिनार मुनक़द कयो वियो। आगाही रैली ऐं सेमिनार में चेयरमैन थैलेसीमिया पेशेंट वेलफेयर सोसाइटी नवाबशाह अली बख्श सुमरो, सेक्रेटरी डॉक्टर सादिक सियाल, सीशन जज अला बचायो गबोल, काज़ी जावेद सनाई, सैयद मुनीर अहमद शाह, सदरुद्दीन मेमण, सैयद मंजूर अली शाह, शेरबाज मरी, अब्दुल नबी जमाली, मैडम लाला शाहरुख बलोच, आरफ अब्बासी, DSP हबीब रहमान लाशारी समेत शहर जे सियासी समाजी शख़्सियतुनि, डॉक्टरनि, सिविल सोसाइटी, हर मकतब फ़िक्र जे माण्हुनि, स्कूल ऐं कॉलेज जे शागिर्दनि, शागिर्दनि ऐं आम शहरनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते रैली ऐं सेमिनार में शरीक अॻुवाणनि जो चवणु हो त थैलेसीमिया हिकु मोज़ी मर्ज़ु आहे जंहिंखे ख़तमु करण लाइ असां सभिनी खे गॾिजी जदोजहद करणी पवंदी। थैलेसीमिया मां जान छॾाइण लाइ लाज़मी आहे त शादी खां पहिरीं जोड़े जी टेस्ट लाज़मी कराई वञे, जेका टेस्ट थैलेसीमिया सेंटर नवाबशाह ते मुफ़्त में कई वञे थी। हिननि जो वधीक चवणु हो त थैलेसीमिया सेंटर नवाबशाह में 2400 खां वधीक ॿार रजिस्टर्ड आहिनि, जंहिं करे रोज़ानो 100 खां वधीक ॿारनि खे थैलेसीमिया सेंटर नवाबशाह ते मुफ़्त रतु चाढ़ियो वञे थो। जंहिं करे शहरनि खे गुज़ारिश आहे त हिननि मासूम ॿारनि जूं ज़िंदगियूं बचाइण लाइ वधि खां वधि रत जो अतियो कयो वञे। अॻुवाणनि सिंध हुकूमत खां मुतालबो कंदे चयो त हुकूमत तरफ़ां शादी खां पहिरीं हिन मोज़ी मर्द जी टेस्ट लाज़मी कराइण जो क़ानून त पास कयो वियो आहे, पर उन ते अमल न पियो कयो वञे। हिननि हुकूमत खां मुतालबो कयो त शादी खां पहिरीं थैलेसीमिया जी टेस्ट ज़रूरी कराइण जे क़ानून ते सख़्तीअ सां अमल करायो वञे त जीअं हिन मोज़ी मर्द जो मुकमल ख़ात्मो करे सघिजे। हिननि वधीक चयो त हुकूमत ऐं शहरी मिली करे हिकु ॾींहुं पाकिस्तान खे थैलेसीमिया फ्री मुल्क करार ॾिनो वेंदो।